हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कौरवनि तरफ़ लड़ंदे भीष्म पितामह पांडवनि खां शिकस्त खाई घायल थी ॿारनि जी सेजा ते पियो हुओ। द्रोणाचार्य कर्ण वग़ैरह सभु योद्धा मरी चुका हुआ ऐं दुर्योधन ॼातो थिए त हाणे संदसि हुन जी हार पकी आहे, यकीनी आहे। मगर इंसान खे जेसी ताईं शरीर में बल आहे, साह आहे, ओसी ताईं आस रखे थो। ख़्याल आयसि त भीष्म पितामह बाल ब्रह्मचारी ऐं पूरन महात्मा आहे। जेकॾहिं हू मुंहिंजी स्त्री खे चवे त तूं सदा सुहागण थिए त मूंखे को बि मारे न सघंदो। देव देवताऊं सभु कठा थी बि हिन जे वचन खे अजायो कोन करे सघंदा। उहो सोची पंहिंजी पत्नी भानुमती वटि वियो ऐं खेसि चयाईं त प्यारी ॻाल्हि त बिगड़ी वई आहे, सभु सूरमा माराइजी विया आहिनि। भीष्म पितामह बि हाराए चुको आहे पर अञा ॿारनि जी सेजा ते पियो आहे। हिकु ॻाल्हि आहे, जेकॾहिं तूं हुन खे वञी राज़ी करीं ऐं हू तोखे चवे त ए भानुमती तूं सदा सुहागण हुजे त असांजी फतेह थियणी आहे। भानुमती चयो त हिन खे राज़ी करणु कहिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे। मां हिन जी शेवा ॾाढी प्रेम सां कंदसि ऐं हू ज़रूरु आसीस कंदो। इहा का ॾुखी ॻाल्हि कोन्हे। ऐं पूरे मन सां प्यार सां हिन जी शेवा कंदसि त हू ज़रूरु मूंखे आसीसा ॾींदो। आख़िर हू वञी पितामह जी ख़ूब शेवा करणु लॻी। पितामह पुछियसि त केरु आहीं ऐं छो आई आहीं? चयाईं त पिताजी मां भानुमती आहियां ऐं वरदान वठणु आई आहियां ऐं मां सदा सुहागण रहां। त मां सदा सुहागण रहां। भीष्म पितामह चयसि त चङो, सुभाणे अमृत वेले अचिजांइ। हू ॾाढी ख़ुशि थी ऐं दुर्योधन बि ॿुधी ॾाढो पसंदि थियो त हाणे कमु ठही वेंदो। कृष्ण भॻवानु अंतर्यामी हुओ। हिन ख़्यालु कयो त जे भानुमती हू वर वठी वई त दुर्योधन मरंदो ई कोन। भॻवानु पंहिंजे भक्तनि जो हितकारी आहे, सो पांडवनि खे बचाइण लाइ यतन करणु लॻो, प्लेन ठाहिणु लॻो। हू यकदमि सवेर प्रभात जो वियो द्रौपदी वटि। भानुमती त राणी हुई ऐं वॾी ठाठ सां तयारियूं करणु लॻी। भॻवानु द्रौपदी खे चयो त जल्द हिकु आरती जी थाली तयारु करे हल। यकदमि ईअं ई करे थाली खणी हू भॻवान सां तिखो तिखो अची भीष्म पितामह वटि पहुती। भॻवानु अॻे ई द्रौपदी खे सम्झाए छॾियो हुओ त भीष्म पितामह जी आरती कजां ऐं जॾहिं हू पुछे त छा खपे त चइजां त ए प्रभु अव्हां अंतर्यामी आहियो, ॿियो लफ़्ज़ बि वात मां न करिजां। द्रौपदी उन रीति आरती कई ऐं चरणामृत वरितो। भीष्म पितामह ॿूटियल अखियुनि सां ई चयो त पुत्री तूं छा थी घुरें? द्रौपदी चयो त प्रभु अव्हीं अंतर्यामी आहियो। जीअं कृष्ण भॻवानु हिन खे सम्झायो त तूं कुझु ॿियो मथा चवें। हू सम्झी वियो त भानुमती आहे, सो चयाईं त वञ, तूं सदा सुहागण रहीं। उन चवण शर्त वक़्तु भॻवानु कृष्ण यकदमि द्रौपदी खे वापसि वठी आयो। होॾां भानुमती बि थोरी साहित खां पोइ, थोरे टाइम खां पोइ ॾाढे ठाठ बाट सां अची आरती करणु लॻी। भीष्म पितामह खे अजब लॻो त हीअ वरी छिल आई आहे। पुछाईंसि त केरु आहीं? जवाबु मिलियसि त भानुमती। हिन चयो त तूं वर वठी वई आहीं? हिन जवाबु ॾिनो त पिताजी मां त अञा हाणे आई आहियां। भीष्म पितामह सम्झो त अवल शायदि द्रौपदी हुई। जवाबु ॾिनई त बचा बसि हाणे जो वचन थियो सो थियो। त बचा बसि हाणे जो वचन थियो सो थियो। हीउ हिकु अनोखो मिसाल आहे। अहिड़ियुनि हालतुनि में परमात्मा खां सवाइ ॿियो को बि मददगार न थो थिए।
मन जा दुख, अंतकरण जा पाप ऐं गुनाह सभु ईश्वर जी भक्ति सां ई दूर थी सघनि था। देवियूं देवताउनि जी भक्ति मां दुनियावी कारज सिद्ध थियनि था ऐं कुझु फल बि मिले थो, पर आख़िरिन मध्यनि खां मुक्त थियण वारी ईश्वर भक्ति आहे। कीअं भोले भाव सां परमात्मा जो दर्शन थिए थो। चओ जय सियाराम। अगरि ही मिसाल तव्हांखे वणी त हिन मिसाल वारी कथा खे तव्हां सभिनी सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम त सभिनी जो भलो थिए।